नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया बिशारा सुमरो हलंदासी हेडलाइंस। पीपल्स पार्टी जो बुनियाद कश्मीर की आज़ादी ख़ातिर रखियो वियो। ईंदड़ चूंडनि में कश्मीर जो वज़ीर आज़म पीपी जो जियालो होंदो। अवाम के इन महांगाई में छुटकारो ॾियाणो आहे। वालारियल कश्मीर में मोदी जो राज ऐं ज़ुल्म आहे। कश्मीर जी अवाम लाइ ॾुखियो तरीन दौर अची चुको आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो रावलाकोट आज़ाद कश्मीर में कारकुननि खे ख़िताब। तारीख़ में पहिरियों भेरो ॾखण पंजाब लाइ धार प्रोग्राम आणे रहिया आहियूं। ॾखण पंजाब जी आवाम सां वाइदो कयो हो त उन्हनि लाइ अलॻि बजट हूंदी। ॾखण पंजाब जी तरक़ी पीटीआई जी एजेंडा में शामिल आहे। नून लीग जी ग़लति पॉलिसियुनि सबबि पाकिस्तान एफएटीएफ जे ग्रे लिस्ट में शामिल थियो। उमीद त पाकिस्तान तमामु जल्द ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी मुल्तान में प्रेस कॉन्फ्रेंस। नून लीग वफ़ाक़ी हुकूमत जी तवानाई पॉलिसी के नाकाम करार ॾेई छॾियो। नून लीग अॻवान मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त नाअहली ऐं करप्शन जी बाज़ार गरम कई वई आहे। मुल्क में बेरोज़गारी वधी वई आहे। हुकूमत खे परवाह न आहे। पीटीआई सरकार गवर्नरनि जो ज़िम्मेवार गुज़िरियल हुकूमत खे करार ॾेई रही आहे। गैस न हुजण करे कराची जूं सनतूं बंदि आहिनि। गैस जी बंदिश सबबि दरामद ऐं टैक्स ते वॾो फ़र्क़ु पवंदो।